बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अवां ॾिसो पिया फोकस ऐं मां आहियां ज़ोहेब ज़रदारी। नाज़रीन, सिंध जे कुंड कुड़िछ में जेके माण्हू असांखे ॾिसनि पिया, मां धरती टीवी जी स्क्रीन ते उन्हनि खे भलीकार बि चवां थो ऐं हिकिड़ो सिलसिलो जेको आहे उहो शुरूआति अॼु धरती टीवी ते करे चुको आहियां। फोकस जे नाले सां असांजो प्रोग्राम हूंदो। इन प्रोग्राम में असां सॼी दुनिया ऐं पाकिस्तान ऐं ख़ासि तौर ते सिंध जा जेके इशूज़ आहिनि उहे खणी तव्हांजे साम्हूं ईंदासीं ऐं हिन प्रोग्राम में असां वटि टॉपिक कहिड़ो बि हुजे, मौज़ू कहिड़ो बि हुजे, पर ॻाल्हि सिंध जी थींदी ऐं सिंध जे माण्हुनि जी थींदी ऐं कोशिशि कंदासीं त असां सिंध जे माण्हुनि जो आवाज़ु आला ऐवाननि ताईं पहुचाए सघूं। अॼोको असांजो प्रोग्राम बि इंतिहाई अहमियत जो आहे। साल 2022 पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे ऐं इन साल में असांजी जेका धरती आहे उन तमामु घणा लाहा ऐं चाड़ा ॾिठा आहिनि। पहिरें प्रोग्राम में असां फोकस कंदासीं अमन अमान जी सूरत हाल खे, त 2022 जे साल में सिंध अंदरि कराची समेत सॼी सिंध में अमन अमान जी सूरत हाल छा रही। इन हवाले सां असां पुलिस खाते खां जेको आहे हिकु डेटा कलेक्ट कयो आहे, कंपाइल कयो आहे त पुलिस वटि उहो क्राइम जेको रजिस्टर थियो आहे उनजा अंग अखर छा आहिनि, उन ते हिकिड़ी नंढी रिपोर्ट तयारु कई आहे। पहिरियां मूंखे रिपोर्ट ॾेखारींदो ऐं पोइ असां हुन ते गुफ़्तगू कंदासीं। साल 2022 में सिंध सूबे अंदरि अमन अमान जी सूरत हाल जेतोणीकि जोगी न रही आहे, पर त हूंदे बि हेलो के साल परो के साल जी भेट में ॾोहनि में ज़रूरु घटिताई आई आहे। पुलिस खाते जे अंगनि अखरनि मूजिबि गुज़िरियल साल सिंध जे 3 पुलिस रेंजर्स कराची, सखर ऐं लाड़काणे में 62,611 केस रिपोर्ट थिया, जॾहिं त हेलो के साल केसनि में 18% घटिताई आई आहे ऐं हेलो के साल पुलिस खाते जे रिकॉर्ड मूजिबि 3 रेंजर्स में 51,932 केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त हेल गुज़िरियल साल जी भेट में 10,679 घटि केस रिपोर्ट थिया आहिनि। कराचीअ में गुज़िरियल साल 2021 में क़त्ल जा 285, क़त्ल जे कोशिशुनि जा 375, पुलिस ते हमलनि जा 208, रेप जा 101, गैंग रेप जा 46, अगवा ऐं भुंगल ऐं अगवा जा 274, ॿारनि जे अगवा जा 252, कार चोरीअ जा 713, कार फुर जा 82, मोटरसाइकिल चोरीअ जा 18,130 ऐं मोटरसाइकिल फुर जा 2,078 केस साम्हूं आया, जॾहिं त हेलो के साल 2022 में क़त्ल जा 324, क़त्ल जे कोशिशुनि जा 365, पुलिस ते हमलनि जा 561, रेप जा 96, गैंग रेप जा 41, अगवा ऐं भुंगल ऐं अगवा जा 1,645, ॿारनि जे अगवा जा 247, कार चोरीअ जूं 803, कार फुर जूं 53, मोटरसाइकिल चोरीअ जूं 12,779, मोटरसाइकिल फुर जूं 2,050 वारदातूं साम्हूं आयूं। कराची रेंज में गुज़िरियल साल जी भेट में हलो के साल क़त्ल, पुलिस ते हमलनि, कार जी चोरीअ जे वारदातुनि में वाधि थी आहे। अहिड़ी रीति सिंध जे उतरे इलाइक़नि ते ॿधल सखर रेंज वारी हद में गुज़िरियल साल क़त्ल जा 132, क़त्ल जी कोशिश जा 150, कारोकारीअ जा 19, पुलिस ते हमलनि जा 319, रेप जा 20, अगवा ऐं भुंगल अगवा जा 195, ॿारनि जे अगवा जा 6, कार चोरीअ जा 11, कार फुर जा 2, मोटरसाइकिल चोरीअ जा 75 केस साम्हूं आया, जॾहिं त हेलो के साल 2022 में क़त्ल जा 125, क़त्ल जी कोशिश जा 190, गैरत जे नाले ते क़त्ल जा 19, पुलिस ते हमलनि जा 300, रेप जा 17, अगवा ऐं भुंगल अगवा जा 194, ॿारनि जे अगवा जा 3, कार चोरीअ जूं 11, कार फुर जूं 3, मोटरसाइकिल चोरीअ जूं 86 ऐं मोटरसाइकिल फुर जूं 40 वारदातूं साम्हूं आयूं। सिंध अंदरि साल 2021 तोड़े 2022 में गैंग रेप जो को बि केस साम्हूं न आयो। मजमूई तौरु सखर रेंज में ॾोहनि में गुज़िरियल साल जी भेट में 11% घटिताई आई ऐं सखर रेंज में गुज़िरियल साल 5,076 केसनि जी भेट में 523 केस घटि रिपोर्ट थिया ऐं हेलो के साल 2022 में 4,553 मुख़्तलिफ़ नोयतनि जा केस साम्हूं आया। गुज़िरियल साल जी भेट में सखर रेंज में क़त्ल जी कोशिश ऐं मोटरसाइकिल फुर तोड़े चोरीअ जे वारदातुनि में वाधि थी आहे। अहिड़ी रीति लाड़काणे रेंज में गुज़िरियल साल क़त्ल जा 225, क़त्ल जी कोशिश जा 215, कारोकारीअ जा 48, पुलिस ते हमलनि जा 420, रेप जा 31, गैंग रेप जा 2, अगवा ऐं भुंगल अगवा जा 208, ॿारनि जे अगवा जा 9, कार चोरीअ जा 2, कार फुर जा 4, मोटरसाइकिल चोरीअ जा 116 ऐं मोटरसाइकिल फुर जा 97 केस साम्हूं आया, जॾहिं त हेलो के साल 2022 में क़त्ल जा 213, क़त्ल जी कोशिश जा 206, कारोकारी जा 45, पुलिस ते हमलनि जा 491, रेप जा 22, गैंग रेप जा 2, अगवा ऐं भुंगल अगवा जा 186, ॿारनि जे अगवा जा 8, कार चोरीअ जा 6, कार फुर जा 2, मोटरसाइकिल चोरीअ जा 78 ऐं मोटरसाइकिल फुर जा 87 केस साम्हूं आया। मजमूई तौरु लाड़काणे में गुज़िरियल साल 4,914 मुख़्तलिफ़ ॾोहनि जा केस रिपोर्ट थिया, जॾहिं त हेलो के साल 2022 में मुख़्तलिफ़ नोयत जा 4,440 केस साम्हूं आया।
मजमूई तौर लाड़काने रेंज में गुज़िरियल साल जी भेट में हिन साल 474 घट केस रिपोर्ट थिया। लाड़काने रेंज में पुलिस ते हमलनि जे केस में वाध आई, जॾहिं त बाक़ी नोयत जे ॾोहनि में घटिताई आई आहे। जी रिपोर्ट अवां ॾिठी ऐं असां इन ते ई ॻाल्हि ॿोल कंदासीं। स्टूडियो में मूंसां डॉक्टर सरवर जमाली साहब अॻूणा एडिशनल IG आहिनि मौजूदु आहिनि। उनसां ॻाल्हि ॿोल कंदासीं। प्रोग्राम जे उन हिसे में असां ॿियनि पुलिस ऑफिसर्स खे बि लाइन ते वठी उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। डॉक्टर साहब वॾी महिरबानी तव्हांजी। पहिरीं ॻाल्हि त मजमूई तौर ते जेकॾहिं पाण जाइज़ो वठूं था 2022 जो, त को अमन अमान जे हवाले सां कोई आइडियल साल कोन रहियो ऐं तक़रीबन उहे साॻियूं शयूं पुलिस जी उहे साॻियूं रिवायती असांखे शयूं नज़र ईंदियूं रहियूं, उहे साॻा प्रेस रिलीज़ूं, उहे साॻिया अंग अखर, अगवा बि उहे जारी रहिया, क़तल बि थींदा रहिया, माण्हू पुलिस जा मुक़ाबला बि थिया, पुलिस जा जवान बि क़ुर्बानियूं ॾींदा रहिया, शहीद बि थींदा रहिया, पर हिन दफ़े ऑफिसर बि उन्हनि बि पंहिंजी जान जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मजमूई तौर ते तव्हां 2022 खे कंपेयर कीअं कंदो बाक़ी पंहिंजे ॿियनि सालनि जी भेट में, त अमन अमान जे हवाले सां कीअं रहियो? महिरबानी, तव्हां अॼु मूंखे वक़्तु ॾिनो, मां तव्हां सां गॾु आहियां हिन प्रोग्राम में। तव्हांजी ॻाल्हि सही आहे त 2022 को एॾो आइडियल साल न रहियो आहे अमन अमान जे हवाले सां, ऐं उन खां सवाइ ॿियनि हवालनि सां बि आइडियल साल न रहियो आहे। अमन अमान यकीनन जेको आहे उहो 2021 जे निस्बत में ख़राबु थियो आहे। उनजा खोड़ कारण आहिनि। पहिरियों वॾो सबबु त जेको आहे सियासी गैर यकीनी आहे मुल्क में, उन करे जेके मसइला थिया आहिनि उहे मसइला बि उनजो हिकिड़ो कारण आहिनि। ऐं ॿियो उन्हनि मसइलनि जे करे, सियासी गैर यकीनी जे करे जिन इक़्तिसादी मसइलनि जनमु वरितो आहे, उहे बि इन जो वॾो कारण आहिनि। ऐं जॾहिं असां मसाइला गॾायूं था सियासी ऐं इक़्तिसादी, त यकीनन समाजी मसइला डेवलप थियनि था। बेरोज़गारी, बुख, ख़ुसूसन सैलाब जी सूरत हाल थी आहे असां वटि, जेको ॿोॾ आई आहे, जेको बारिशनि जे करे निस्बत जेको ॿोॾ आई आहे, उन करे बि जेकी बेरोज़गारी थी आहे, गुरबत आई आहे, इहे सभु अवामिल मिली करे इन्हनि जेको आहे क्राइम रेट खे वधायो आहे। ॾोहनि जी जेका सूरत हाल वधीक ख़राबु थी आहे। ऐं तव्हां अगरि ॾिसो त ॿहिरारियुनि में ख़ुसूसन फ़सुल तबाह थी विया, माण्हुनि जो गुज़र सफ़र ख़राबु थियो, माल जेको आहे मरी वियो या बीमार थी वियो, उन्हनि जो जेको आहे जेको वॾो सारो इक़्तिसादी नुक़सानु थियो, रोड रस्ता टुटी पिया आहिनि, घणनि माण्हुनि जा घर ढही पिया। उन खे असां हिकिड़े पासे करियूं, वरी अचूं था शहरनि वारे पासे, त शहरनि में तव्हां ॾिसो त इक़्तिसादी सूरत हाल ॾाढी ख़राबु थी आहे। केतिरा सारा कारखाना बंदि थी विया आहिनि, केतिरी बेरोज़गारी थी आहे, रोज़गार जा नवां मौक़िया कोन्हनि। असांजी आबादी जेका ॾींहों ॾींहुं वधे पई थी, नौजवान जेके आहिनि उहे उन उमिरि में अचनि पिया जिते हुननि खे रोज़गार खपे थो। ऐं रोज़गार नओं त क्रिएट कोन थो थिए, पर पुराणो रोज़गार जेको आहे उहो बि ख़तमु पियो थिए। बेरोज़गार पिया जी, त हाणे इन सूरत हाल में यकीनन जेको आहे क्राइम त वधियो आहे, ऐं अञा बि मां सम्झां थो त शायदि वधंदो, छो जो असां वटि अञा ताईं इक़्तिसादी ऐं सियासी बहरान जेको आहे उहो ख़तमु कोन थियो आहे। पर हाणे त अञा ताईं शयूं इन पासे पई वञनि त शायदि किथे असां को डिफॉल्ट जी तरफ़ वञूं पिया था, जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल पैदा थिए त पोइ मक़सदु आहे त जेकॾहिं इहे इशूज़ आहिनि त हिकिड़ा त इहे इशूज़ आहिनि जेके गवर्नमेंट सतह जा आहिनि, मतिलबु त गुरबत खे घटाइणु, इकोनॉमी खे बहितर करणु, या जेका पॉलिटिकल अनसर्टेनिटी आहे उनखे ख़तमु करणु। पर हिकु पुलिस जो जेको रोल आहे उनजी पंहिंजी कैपेसिटी में उनजो केतिरो फेल्यूअर नज़र थो अचे हिन 2022 में तव्हांखे, त उनजी कैपेबिलिटी जे हिसाब सां ऐं या हुनखे जेको करे सघे पई उहा करे सघी आहे या न करे सघी आहे? यकीनन जेको पुलिस जो पंहिंजो रोल आहे ऐं पुलिस शयुनि खे घणो बहितर करे सघे थी, पर शर्त हिकिड़ो आहे, शर्त इहो आहे त उन्हनि खे बहितर करे ॾियण जी इजाज़त ॾिनी वञे। जेतिरी सियासी मुदाख़लत आहे असांजे सिस्टम में, जंहिं तरीक़े सां असांजे ट्रांसफ़र पोस्टिंग्स थियनि थियूं, त हर ज़िले में हर थाणे में सम्झो त हिकिड़ो वॾो माण्हू वेठो आहे जेको डिसाइड थो करे, डिक्टेट थो करे, ऐं उन जी मर्ज़ी मंशा हले थी। अहिड़ी सूरत हाल में तव्हांजो पुलिस डिपार्टमेंट जेको आहे यकीनन कीअं डिलीवर कंदो? तव्हां उन्हनि ऑफिसरनि खे इजाज़त ॾियो, अख़्तियार ॾियो, पोइ तव्हां उन्हनि खे अकाउंटेबल बि ठाहियो, उन्हनि खां पुछो बि सही त तव्हांजे इलाइक़े में छो ॾोह वधनि था, छो शयूं बहितर न आहिनि। पर जेकॾहिं तव्हांजा हुननि जा हथ ॿधी छॾींदव ऐं उन्हनि खे डिक्टेशन्स मिलंदियूं त हिते हिन खे रखिणो आहे, हुते हुनखे रखिणो आहे, प्रोफेशनल कॉम्पिटेंसी ॾिसण जे बरअक्स जेको आहे सिफ़ारिशुनि ते माण्हू जॾहिं लॻंदा त पोइ यकीनन नतीजा सुठा कोन निकिरंदा। अच्छा, ॿी शइ पाण कराची खां डॉक्टर साहब शुरू कयूं। कराची में तव्हां रहिया आहियो, हिते ऑफिसर तौरु तव्हां जूं ख़िदमतूं आहिनि हिते। कराची जे बाबरे में जेसीं ताईं मूं जेके शोज़ कया आहिनि, जंहिं बि ऑफिसर सां ॻाल्हायो आहे, जॾहिं उहो सर्विस में हूंदो आहे त हुन वटि इहो चवंदो आहे त भई हिकु वॾो शहर आहे, आबादी तमामु वॾी आहे, मेट्रोपॉलिटन सिटी आहे, मुख़्तलिफ़ कल्चर जा माण्हू हिते रहनि था, मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ रहनि था, त उनजे करे क्राइम
रेट बि वधीक आहे ऐं पुलिस खे ॾाढा चैलेंजिस आहिनि, इन खां हटी करे बि को ॿियो सबबु आहे त हिते अमन अमान छो नथो हिन में हाणे त हीअ आख़िरी पछाड़ी साल जे ॾींहंनि में त स्ट्रीट क्राइम तमामु तेज़ थी वियो। हाणे ॾिसो, कराची यकीनन मेट्रोपॉलिटन शहर आहे, यकीनन दुनिया जे वॾनि शहरनि में कराची जो शुमारु थिए थो ऐं कराची जी आबादी बि जेका आहे हिन में कोई शक कोन्हे त हेट्रोजेनस आहे। मुख़्तलिफ़ ॿोलियुनि ॻाल्हाइण वारा मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू हिते आया आहिनि रोज़गार संगे, उहे सेटल आहिनि, उहे कमु कनि था ऐं उहो हिकिड़ो पंहिंजो जवाबु आहे, हिकिड़ो कारण आहे। पर ॿिए पासे असां ॾिसूं त इहो त दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में आहे, बॉम्बे में बि माण्हू ॿाहिरां अचनि था, दिल्ली में माण्हू ॿाहिरां अचनि था, भला उते छो हालतूं ख़राबु कोन्हनि? दुबई में माण्हू ॿाहिरां अचनि था, दुबई में माण्हू ॿाहिरां अचनि था, त अरब वर्ल्ड जे वॾनि शहरनि में इलाही सॼी दुनिया जा माण्हू आहिनि। ॻाल्हि इहा आहे त असांजो पॉपुलेशन रुगो सबबु कोन्हे, इहो हिकिड़ो सबबु न आहे। असां वटि जेको ॿियो सबबु आहे उहा आहे पुलिस जे महकमे जी प्रियोरिटी। गवर्नमेंट जे तरफ़ां छा प्रियोरिटी आहे ऐं महकमे जी तरफ़ां कहिड़ी प्रियोरिटी आहे? गवर्नमेंट जे तरफ़ां प्रियोरिटी कहिड़ी हुजणु खपे? उहा इहा हुजणु खपे त तव्हां हेॾे वॾे मेट्रोपोलिस खे ह्यूमन इंटेलिजेंस जे थ्रू नथा हलाए सघो, माण्हुनि जी यादाश्तनि ते नथा हलाए सघो। हिते तव्हां टेक्नोलॉजी वठी अचो, तव्हां ॾिसो त हिते टोटल कैमराऊं केतिरियूं लॻल आहिनि, तव्हांजो त सॼो शहर कवर्ड हुजणु खपे, हर कुंड कुड़छ में हिकिड़ी कैमरा हुजे, सेंट्रल हिकिड़ो सिस्टम हुजे जिते रिकॉर्डिंग्स थींदियूं हुजनि ऐं किथे बि क्राइम थिए त कैमरा उनखे पकड़े। इहो असां वटि लॻे ईअं थो त हुकूमत जे तरफ़ां इन क़िस्म जी का प्रियोरिटी कोन्हे। अगरि हुजे हा त हेसी ताईं जेको इस्लामाबाद में तव्हां ॾिनो आहे जेको सर्विलेंस सिस्टम, ओड़ो सिस्टम पहिरीं कराची खां अचणु खपे हा, कराची खां शुरू करियो आहे न, वॾो शहर त कराची हुयो, पर तव्हांखे हिते प्रियोरिटी कोन्हे कराची उन हिसाब सां ॾिसिजे, न प्रोविंशियल गवर्नमेंट जी आहे। हिकिड़ो त जीअं तव्हां ॻाल्हि पई कई त जेका पॉलिटिकल लीडरशिप आहे, यानी जेका गवर्नमेंट आहे उहा पंहिंजी प्रियोरिटी तय करे। मुंहिंजे ख़्याल में त गवर्नमेंट जो कमु सिर्फ़ु पॉलिसी ॾियणु आहे, उहा त पॉलिसी ॾींदी, हिकिड़ी त उहा पॉलिसी जेका तव्हांखे रियासत या हुकूमत ॾिए थी, पर ख़ुदि ॿियूं कुझु पुलिस जूं पंहिंजूं बि हिकिड़ियूं जेके आहिनि से उहे आहिनि, उनजा पंहिंजा टारगेट आहिनि जेके हुनखे ख़ुदि उनखे ख़बर आहे त उनखे छा करिणो आहे। सॼो जेको ज़िम्मेवारी या सॼो भार रुॻो पॉलिटिकल माण्हुनि ते या हुकूमत ते नथो ॾेई सघे। ख़ुदि हिकु SHO खे ख़बर आहे त हुनजी जॉब डिस्क्रिप्शन छा आहे, हिकु SSP खे ख़बर आहे हुनजी जॉब डिस्क्रिप्शन छा आहे। उन में त मुंहिंजे ख़्याल में कराची जी हद ताईं त घटि में घटि पॉलिटिकल हर्डल्स कोन्हनि। न, तव्हां बिल्कुलु सही था चओ। ॾिसो, जेका ॻाल्हि टेक्नोलॉजी वारी हुई महकमे जे तरफ़ां प्रियोरिटी आहे, पर उन में फंड्स खपनि, फंड्स त गवर्नमेंट ॾींदी न। उन खां पोइ तव्हां जेका ॻाल्हि कई आहे त ऑफिसर लेवल ते छा थो पिए, ऑफिसर लेवल ते पॉलिटिकल मैन्यूवरिंग आहे ऐं पॉलिटिकल प्रेशर्स आहिनि ऐं हिते जेके ट्रांसफ़र पोस्टिंग ते तमामु वॾी मारामारी थिए थी कराची में। असांजा माण्हू शायदि न मञीनि, पर असां त वेझे खां ॾिठो आहे हिते जेके ऑफिसर लॻनि था SHO खां वठी मथे ताईं, उहे तमामु वॾनि सिफ़ारिशनि खां पोइ लॻनि था ऐं इन सिफ़ारिशनि खां पोइ जेके बाक़ी बचनि था उहे माल पाणी ॾेई वञी थाणो वठनि था सभु जी। त हाणे जॾहिं सिफ़ारिशूं कराए लॻनि था त उन्हनि जी टारगेट जेको आहे अमन अमान न हूंदो आहे, उन्हनि जो टारगेट जेको आहे हिते इंसाफ़ जी फराहमी न हूंदो आहे। पोइ कोशिशि कंदा आहिनि त हू जेतिरा ॾींहं पोस्ट ते हुजनि त कुझु माल कमाइनि ताकी पंहिंजी सिफ़ारिश खे उन तरीक़े सां मज़बूत करे सघनि जंहिं तरीक़े सां हिते जो रवाजु हले पियो। हाणे यकीनन SHO अगरि पंहिंजी प्रियोरिटी जेका आहे उहा क्राइम फाइटिंग न करे, SHO पंहिंजी प्रियोरिटी पंहिंजे एरिया खे सुञाणण, बासर माण्हू खे ख़ुशि करणु, पंहिंजे बाला ऑफिसर खे हफ़्तो पहुचाइणु, हुनजे हिसो आहे त मूंखे ख़बर आहे त मूंखे DSP खे हर महीने केतिरो ॾियणो आहे, SSP खे केतिरो ॾियणो आहे, DIG खे, हू उन में ई लॻो पियो हूंदो आहे त मां कीअं बि कयां पंहिंजो इहो टारगेट पूरो कयां, बाक़ी शयूं किराए भले केतिरी बि थिए पर मूंखे कुझु कोन्हे। न मंशियात जे ख़िलाफ़ था कमु कनि, कुझु न कंदो, ऐं न वरी जेको आहे कब्ज़नि जे ख़िलाफ़ था कमु कनि ऐं न ई पोइ वरी स्ट्रीट क्रिमिनल्स जे ख़िलाफ़ कमु थिए थो, छो जो हुनजी प्रियोरिटी जेका आहे उहा ॿी आहे। ऐं अगरि को माण्हू पकड़िजे बि थो त हुनजी प्रियोरिटी आहे त हिनखे किथे कंहिं तरीक़े सां ॿाहिरि छॾियो वञे, कंहिं बि तरीक़े सां, जेसीं ताईं की कोई वॾे क्राइम में इन्वॉल्व हुजे ऐं हुन जेको वॾो को किराए थी हुजे, को मीडिया ते तमामु घणो हाई प्रोफाइल थियो हुजे केस, पोइ त शायदि हुनखे न छॾे सघंदा। अदरवाइज़ त इहो बि थींदो रहियो आहे ऐं असां ॾिसूं था इहो थिए थो। त इन करे ॾिसो न, मूं सवेरे बि इहा ॻाल्हि कई त गवर्नमेंट जी प्रियोरिटी हुजणु खपे ऐं गवर्नमेंट इहा प्रियोरिटी फिक्स कंदी, ऑफिसरनि खे अख़्तियार ॾींदी, ऑफिसर न्यूट्रल थी करे प्रोफेशनल माण्हुनि खे। पुलिस जे अंदरि तव्हां छाकाणि त मथे लेवल ते रहिया आहियो, बसि का बदकिस्मती हूंदी या तव्हां जेको लकीर में IG थियणु न हुयो, पर बाक़ी तव्हां उनखे मीट कयो पिया उन क्राइटेरिया खे। पर पोइ ख़ैर बहरहाल इहो आहे त ख़ुदि पुलिस पंहिंजे अंदरि रिफॉर्म्स आणण जे लाइ छा करे सघे थी,
मतिलबु हिकिड़ा त उहे जेके तव्हांखे मां चवां थो जेका हुकूमती सतह ते पॉलिसी आहे या जेकॾहिं के रिफॉर्म्स लाइ को कुझु हलियो बि पए त पुलिस जे रिफॉर्म्स जे लाइ कुझु तरमीमूं थियनि थियूं पुलिस लॉ में जेको पुलिस जो सॼो कुझु आहे, पर ख़ुदि पुलिस सिस्टम पंहिंजे अंदरि हिकु IG जेको उन जो सरबराह आहे उन सॼे फोर्स जो, उहो ख़ुदि पंहिंजे अंदरि केतिरो आज़ादु आहे रिफॉर्म्स आणण में? ॾिसो, कानून ठाहिणु जेको आहे उहो त असेंबली जो कमु आहे ऐं कानून ते अमल करणु गवर्नमेंट जो ऐं गवर्नमेंट डिपार्टमेंट जो कमु आहे। अच्छा, हाणे कानून 2002 में बि ठहियो, पुलिस ऑर्डर जेको 1861 जे पुलिस एक्ट खे ख़तमु करे उहो ठहियो। बाद में पोइ वरी हाणे जेको असां वटि पुलिस एक्ट आहे, सिंध पुलिस एक्ट, उहो नाफ़िज़ुल अमल आहे। तव्हांखे मां इहा ॻाल्हि ॿुधायां त 2002 जो जेको पुलिस ऑर्डर ठहियो हुयो उन में वॾी सारी जेका हुई पुलिस सीनियर पुलिस अफ़सरनि जे तरफ़ां कोशिशि हुई, वॾो इनपुट हुयो हुननि जो, हुन दुनिया जे सभिनी सिस्टम्स खे स्टडी कयो हो, जैपनीज़ मॉडल खे, यूरोपियन मॉडल खे, अमेरिकन मॉडल खे, ऐं उन्हनि सभिनी मॉडल्स खां चङियूं चङियूं शयूं खणी अची करे उन्हनि पंहिंजो नओं कानून ठाहियो। पर बदकिस्मती सां असां इहो ॾिठोसीं, मूं त उन टाइम में सॼो सर्व बि कयो आहे, त कॾहिं बि पुलिस ऑर्डर ते अमल कोन थियो। छो अमल कोन थियो? छो त मां SSP हुयुसि। पोइ तव्हांजे तरफ़ां न थियो या तव्हांखे न, उनजा खोड़ इदारा जेके हुन में ठहणु खपनि हा उहे ठाहिया ई कोन विया हुआ, मैकेनिज़म ई न ठहियो त मैकेनिज़म ई न ठहियो। मिसाल जे तौर ते तव्हांखे उन में इहो त पुलिस का ज्यादती न करे, उन लाइ डिस्ट्रिक्ट पब्लिक सेफ्टी कमीशन्स हुजनि, ऐं डिस्ट्रिक्ट पब्लिक सेफ्टी कमीशन्स जॾहिं वॉच डॉग जो रोल प्ले कनि थियूं त अगरि हुननि वटि का शिकायत आहे त हू उहा शिकायत सूबाई पब्लिक सेफ्टी कमीशन्स खे मोकिलीनि ऐं उहा कमीशन जेका आहे उन ऑफिसर खां पुछा बि करे ऐं उन जे रिकमेंडेशन तो ऑफिसर हटिजी वञे। अच्छा, आख़िर ताईं सभु जेका सूबाई पब्लिक सेफ्टी कमीशन उहा कॾहिं ठही कोन, त डिस्ट्रिक्ट पब्लिक सेफ्टी कमीशन त इनफेक्टिव हुई, ज़ाहिर कंहिंखे कंप्लेंट करे। त इन हिसाब सां ईअं जेको आहे उहे इदारा ई कोन ठाहिया विया, या ॿिए तरीक़े सां ॿियो मां तव्हांखे ॿुधायां त इहे जेके पब्लिक सेफ्टी कमीशन्स हुया उन्हनि जो पहिरियों जेको कानून ठहियो हो त उन्हनि जी जेका सिलेक्शन हुई मेंबर्स जी, उहा जुडिशरी वटि हुई, इंडिपेंडेंट जुडिशरी जेका आहे असांजी, जेका गैर सियासी आहे उन वटि हुई। जीअं डिस्ट्रिक्ट सेशन जज वटि या हाई कोर्ट जे चीफ जस्टिस वटि इंडिपेंडेंट मेंबर्स जेके हुया उन्हनि जी सिलेक्शन जो चेयरमैन उहे हुया। पर बाद में उहे अञा कमेटियूं ठहियूं ई कोन हुयूं, लॉ में तरमीम करे उन्हनि खां इहे अख़्तियार वापसि वरिता विया। पोइ चेयरमैन पब्लिक सर्विस कमीशन जेको आहे उनखे उन कमेटी जो सरबराह ठाहियो वियो ऐं ईअं ई मतिलबु त कमेटी खे ई तजुर्बा थिया, हा, कमेटी खे ई सियासी कयो वियो या सियासी मातहत कयो वियो इंडिपेंडेंट खे छॾे करे। त अहिड़ी सूरत हाल में जॾहिं लॉ जेको आहे ठहे ऐं उहो इम्प्लीमेंट ई न थिए, असां कीअं था चई सघूं त लॉ फेल थियो आहे? लॉ त फेल कोन थियो, इम्प्लीमेंटेशन फेल थी, छो जो गवर्नमेंट जी नियति कोन हुई। अच्छा, हाणे तव्हांजे सवाल ते था अचूं त IG छा थो करे सघे? IG वटि जेतिरो अख़्तियार आहे उन खे उहो इस्तेमालु करे त शयूं काफ़ी सारियूं बहितर करे सघे थो, पर बुनियादी तौर ते IG हुकूमत खां ॿाहिरि त कमु कोन कंदो न। IG जा फंड्स हुकूमत वटि आहिनि, IG जो जेको जी कंटिन्यूएशन ऑफ जॉब जेका आहे उहा बि हुकूमत वटि आहे। जेकॾहिं थोरो बि इख़्तिलाफ़ु थींदो त हुकूमत IG खे हटायो, हुकूमत IG खे हटायो छॾे, त उन लाइ IG कोशिशि कंदा आहिनि त हुकूमत सां गॾु हलनि, सहकार कनि। वरी बि जेको आहे वॾो सारो बार सरकार ते थो अचे त उहे शयुनि खे बहितर करे। जेकॾहिं सरकार जी डायरेक्शन बहितर थी वई त पोइ पुलिस समेत सभिनी डिपार्टमेंट जी बहितरी हर तरफ़। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक वठूं नाज़रीन, ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी इन मौज़ूअ ते गुफ़्तगू जारी रखूं।